ज़िले काउंसिल बदीन में 18 मिलियन की लागत से मुख़्तलिफ़ यूसीज़ में 109 तरक्याती स्कीमन लाइ टेंडर खुलण वक्त कुछ ठेकेदारन तरफां ज़िले काउंसिल के अमले ते पंहिंजा नवाज़ी जा इल्ज़ाम लगाइण खां पोइ ज़िले काउंसिल के अमले ऐं ठेकेदार विच में तलख़ कलामी थी पई, जंहिं बैदि ठेकेदार हिक ॿिए ते उलू करे विढ़ण लॻा, जंहिं ते ज़िले काउंसिल के इंजीनियर ज़ुल्फ़कार मंदरू विच में पई मामले खे निबेरियो। ठेकेदारनि जो चवणो त खेनि टेंडर क्लार्क तरफां ग़लत बयानी करे खेनि मिलंदड़ ठीका रद्द कराइण जी कोशिश कई वई आहे। डीआर कटण खां बगैर तव्हां टेंडर कया कीअं आहिनि? कहिड़ो कानून आहे? लोन कया तो हथ नथो को वता आहिनि, तुंहिंजे रूबरू वेही भरिया आहिनि। तरफ चीफ ऑफिसर ज़िले काउंसिल अली हैदर शाह सिंध टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त ज़िले काउंसिल जो को बि अमलो मुलवस नज़र आयो त उन खिलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी। ॻाल्हि हूंदी त इन टेंडर क्लर्क हिन ऑफिस में न रहंदो। जेकॾहिं अहिड़े क़िस्म जी का बि सेटअप आहे उहा जेकॾहिं अॼु खां 5 ॾींहंनि खां पोइ बि ज़ाहिर पई त हीअ सॼा कम असांजे हथ में आहिनि। असां सेपरा ते अपलोड करण खां पहिरियां इन मां सभु कम कुझु कम को बि हिकिड़ो कमु रिजेक्ट केॾी महिल करे था सघूं। बाराड़ी वारनि इलाइक़नि में थींदड़ अहिड़े बुनियादी ज़रूरतुनि वारे तरक़ियाती कमनि में ज़रूरी आहे त अवाम खे मयारी ऐं बहितर कमु करे न वञनि त जीअं उहे वधीक वक़्त लाइ लाइबा था थी सघनि। कैमरामैन रजब रायमू सां शकूर मेमण, सिंध टीवी न्यूज़, बदीन।